ज़िले बदीन में फराडी टोला सरगर्म थी विया आहिनि। आवाम के खबरदार कयो पियो वञे। ज़िला बदीन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फराडी टोला सरगर्म आहिनि जेके ग़रीब ऐं मासूम माण्हुनि खे टारगेट करे संदन क़ौमी सुञाणपी कार्ड ज़ाती काग़ज़ात करण जी कोशिश कनि था। उन टोलनि मां हिकु टोलो टीम ह्यूमन राइट्स जे साथियुनि जी मदद सां पकड़ियो वियो आहे, जंहिंजा सबूत लाॻापियल पुलिस वटि जमा कराया विया आहिनि। मालूम थियो आहे त इहो टोला जाली फार्म भराए माण्हुनि खे धोखे में विझी खेनि माली ऐं सुञाणप जे हवाले सां नुक़सान पहुचाइण जी कोशिश कनि था। टीम ह्यूमन राइट्स जे मरकज़ी मीडिया कोऑर्डिनेटर अली गुलाम खोसो आवाम खे अपील कई आहे त जेकॾहिं कंहिं बि इलाइक़े में अहिड़ो टोलो नज़र अचे त फ़ौरन वेझे पुलिस स्टेशन या मीडिया सेंटर सां राब्तो कयो वञे, जीअं हिन फ्रॉड ऐं धोखे खे रोकियो वञे ऐं ग़रीब आवाम खे तहफ़ुज़ फ़राहम करे सघिजे। रिपोर्ट करे आहे अली गुलाम खोसो, मरकज़ी मीडिया कोऑर्डिनेटर, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान। खबर है हिन वीचारनि खे अवां जो त माना अवां जो सिर्फ़ 1000 रुपया हिन आसरे ते हे वीचारा ढोर ढगो विकिणी अवां खे ॾींदा, पर हिन 500 घरनि मां अवां त 50 लाख रुपया कमाया न। न तू पाण साईं ते तोखा को पुछा के तो 1000 रुपया फी है, 1000 रुपया फी है, वठो था न 1000 रुपया फी खर्चो कोने केड़ो खर्चो है के अवां खे चयो असां गुरु वो बुधायो न अवां के चयो 1000 रुपया फी माण्हू वठो, वो छाजा में वठो भी 1000 रुपया वठो में छाजा में वठो फार्म की रसीद जो 1000 रुपए रसीद जो मांगे 1000 रुपए वठो फार्म जमे थींदा जमे अभी कहते बात हो जमे अगे थी न थी उनसे बात हो ना ये आ तो 1000 रुपए जा तो खड़े हले वने फार्म खड़े मेरा पूछने है 1000 रुपए हराम जो जा ना ना 1000 का वो दिलू का वो आप गान हुआ तो करा ना वो सुपुर रसो के दिनार के दिशा फीस रसीद रसो सुबह जो तो अच्छी कोने है वो तो अच्छी कोने है भाई छोकरी दे दे पहले सभा क्यों कर दिया मुझे पूछे जो कोना दिया सुनाण बलक खे थी सुनाण पे गाल कोन करया गाल आऊं या तो करा जो काम करयो बा उने जो घट में प्रूफ तो हो जा वो प्रूफ तो सुबह तो सब दी वो कम में घणे जो का करे प्रूफ ना हार सुबह बाबा आगे हर से परिया ना हर से तो आवाज हित तो कुछ कोने हां ही को कंप्लेंट ली है जो खड़े लो ही को प्रूफ है था ही प्रूफ करो है हजे ही इन में छा लिखला बुधा खाली है बस ना खाली की छडे इन आए छा केड़ो प्रूफ है इन में तू बुधा मथे जान कोने न हल इन में नंबर मोबाइल नंबर को राब्तो नंबर तांगी लाया अथराटी को कोने गला कौन सा सीआरपी जो जमे पे करी वो अपना वो गलत था वो हमारा का फोन कई में गला कोन छो सीआरपी जो जमे पे करू अब सीआरपी जो जमे पे करू वो गलत था कने बाकी परे जो कोने पावे पाड़े जो मारो या पाड़े जी तो कम कौन को प्रूफ तो आए दियो जो आता हिता मारो या करे वो डारेगा फिर डीसीआर जमे लगा घर लगा टाइम जा वो मानू ने जो डीसीआर में मोकले वो मानू दे नंबर दे उनजो वो तो दूंगा सुबाने जा अभी कम जी पे करे नंबर में सुबाने नहीं दा पानी का सुबुह पे खड़ी निकलो अथॉरिटी वाला केड़ी है आयो प्रायोरिटी मानू हमारा केड़ा भी सरकारी है आवाज आता है जो के तो जवाब आ गया से को आए बेटे और हमारे भाई ने हम और पानी की जगह है अरे वो तो खा रहे हैं आप ही का फोन कर आप ही का नंबर ले तो